अस्सलामुअलैकुम जी अवांखे असां अहम ख़बर लाड़काने खां ॾींदा हलूं त हिन वक़्तु लाड़काने जे चाणका मेडिकल कॉलेज जे टीचिंग हॉस्पिटल में हिन वक़्तु जेका असां पोज़ीशन ॾिसूं था मलेरिया जे करे जेको आहे त लाड़काने वासी जेको आहे त मलेरिया जी लिपिट में अची विया आहिनि। हिन वक़्तु चाणका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जे अंदरि जेको आहे त मेडिसिन जा वार्ड आहिनि। प्रोफेसर ऑफ मेडिसिन अज़ीज़ुल्लाह जिलवानी, प्रोफेसर ऑफ मेडिसिन हाकिम अली अबड़ी जा वार्ड जेके हिन वक़्तु ॾिसो था जेका वार्डनि जी नाज़ुक पोज़ीशन आहे त को बि बेड खाली कोन्हे कयो ऐं मलेरिया जा मरीज़ तमामु वधी विया आहिनि। ऐं लाड़काने जे ख़ासि करे मां सिंध जी बि ॻाल्हि कंदुमि। सिंध जे अंदरि जेको आहे त मलेरिया जेको आहे तमामु जेको आहे कोड मतासिने बरसाति मुतासिने खे जेको आहे त घेरे में आणे छॾियो आहे। पर हिन वक़्तु जेका मलेरिया आहे उन मलेरिया जेको आहे त उन्हनि जो जेको आहे त ज़िंदगियूं दावा ते आणे छॾियो। नाज़रीन वधीक ॾिसूं था डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच जी रिपोर्ट खे चाणका मेडिकल कॉलेज जे टीचिंग हॉस्पिटल में असां मौजूदु आहियूं ऐं उन तरफ़ हलूं पिया। जेको बि हाल अहवाल आहे उहो राज़ी सां मां शेयर कंदासीं। ख़बर खां आगाह कंदो आहियां त बरसाति खां सिंध जे अंदरि जेको आहे त हिन वक़्तु जेका पोज़ीशन ॾिसूं पिया बरसाति मुतासिरीन जे त जेके बरसाति जे करे जेको आहे त उनजी जेके ज़िंदगियूं हिन वक़्तु ॾिसूं पिया उहे दावा ते आहिनि। मलेरिया ख़ासि करे सिंध जे अंदरि कंट्रोल करे विया। मलेरिया जे करे काफ़ी जेके जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि। हिन वक़्तु असां सां जेको आहे त फिज़िशियन साईं शामलाल साहिबु गॾु आहे। उनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे इहा मलेरिया छाजे करे छो थी आहे, हिन जा कारण कहिड़ा आहिनि, उन मुतलिक़ साईं जी जेका ॻाल्हि ॿोल आहे नतीजे सां उहा अवां जे ज़ाहिर करे रहियूं। साईं महिरबानी काफ़ी बारिश जो जेको इशू ॾाढो ऐं काफ़ी रोड जा जेके मुतासिर थिया हिन में काफ़ी माण्हू खे नुक़सान थिया। पर हाणे जेका ॿी जेका असां जेका दवाई थिए पई उहा थी आहे काफ़ी बीमारियूं ऐं जंहिंमें मलेरिया काफ़ी असां घणी अफेक्ट कयो माण्हुनि खे। मलेरिया जो कारण त पुट खां इहो रहियो आहे त जेके तव्हांजी पाणीअ जी जेके किथे जमा थियणो हूंदो उनखे करापर निकाल जो सिस्टम न हूंदो या जो स्प्रे सिस्टम जेको काफ़ी ज़माने खां हलंदो पियो हुजे उहो हिते करापर न पियो थिए पियो। लेकिन स्प्रे करापर थिए ऐं हुन में जेका जिते बि माना जेके पाणी जमा आहे जेके ओॾे मतासिर में वेठा आहिनि उते ऑलरेडी जीअं जॻह ते टेंट लॻंदो उते बि पाणी जमा आहे। त इहे शयूं अहिड़ियूं जेके हिन बीमारी खे वधाइनि थियूं ऐं असां जीअं जेके केसिस आहिनि मलेरिया में ॾाढा हिन वक़्तु काफ़ी वधियल आहे तादाद ऐं उनजे तादाद खां उन में जेका पेशेंटनि खे जेका नुक़सान थियनि था जेके गुर्दनि ते असरु थिए पियो या इवन दिमाग़ी मलेरिया बि थिए पई उहा ॾाढी थिए पई। पहिरियों गैस्ट्रो ॾाढो माना असां वटि माना वधियल हो ऐं हाणे हुन खां पोइ गैस्ट्रो खां पोइ मलेरिया जो जेको थियो आहे न ॾाढो माना हिन में असांखे एतिरे क़दुरु जो माना पेशेंट खे काफ़ी माना तकलीफ़ आहिनि। हाणे इहो सम्झो जेके किथे ॿी माना हिकिड़ी कोई बीमारी अचे पई अचे पई थोरो हले पई। हाणे बचाव सिर्फ़ु इहो आहे सिंपल त हुनखे असांखे स्प्रे प्रॉपर सां कंदा अचूं जेको थींदो अचे पियो मुंड खां वठी। पर हाणे ख़बर न आहे त हुनजो करंट बि एतिरो मूंखे नथो लॻे त उहो स्प्रे थियनि था पिया उहे जेके हवाई जहाज़ कंदा ऐं ॿियो जेके काफ़ी गाॾियुनि ते स्प्रे कंदा स्प्रे करे उन जो नेट्स वग़ैरह जेका अचनि थियूं उहे असां यूज़ कयूं ऐं ॿिया जेके इन सॉल्यूशन या लोशन्स ईंदा आहिनि जेके असां लॻाईंदा आहियूं ऐं जेके कपिड़ा जेके पाइनि था उहे असां फुल बाउन वारा पायूं त जीअं हिन खां थोरो असां बचाए पर मेन त आहे ॾिसो चला त सफ़ाई इंडस्ट्री मां आहे। मलेरिया से अॻ में त हुई मां सम्झां थो त एतिरो कंट्रोल कोन हिन वक़्तु दिमाग़ ते अटैक करे थी वेंदी। हा इहो ॾाढो हिन महिल थियो आहे त हीउ जेको मलेरिया जो जेको हिन महिल पेशेंट जेका दिमाग़ी मलेरिया थियण था अचनि पिया इहे पहिरियों एतिरा था अॼुकल्ह पोइ जेकॾहिं असांजी मलेरिया जो जेकॾहिं वधे थो कॉम्प्लिकेशन इहा हिकिड़ी कॉम्प्लिकेशन आहे सेरिब्रल मलेरिया जेकी दिमाग़ी मलेरिया चऊं पिया। त हिन करे जेको तादाद इन करे वधे थो हिन महिल मलेरिया जा पेशेंट बि वधिया आहिनि काफ़ी ऐं उहे ईअं न आहे हिकिड़ी मलेरिया जी स्ट्रेन मलेरिया जा 4 डिफरेंट क़िस्म आहिनि उन सां गॾु डबल मलेरिया जो पॉज़िटिव अची वियो पोइ मेन त इहो आहे त असांखे चवंदा त इलाज खां बहितर आहे एहतियात प्रिवेंशन हुन में प्रिवेंशन जेके गवर्नमेंट पंहिंजा जेका एफर्ट वठी पई अञा बहितर नमूने जेके हुनखे एफर्ट्स खे जेकॾहिं कयो वञे त बहितर आहे। नाज़रीन ॾिसूं पिया त सिंध जी जेका सूरत आहे ॾिसूं पिया त सिंध कॾहिं सुके बि कॾहिं कुॾे बि पर हिन वक़्तु मलेरिया सिंध जे अंदरि लिपिट में अची आहे। मलेरिया जे करे तक़रीबन इंसानी जानियूं जेके दावत लॻल आहिनि। असां सां जेको आहे ॻाल्हि ॿोल जेका थी आहे लाड़काने जा तमामु मशहूरु फिज़िशियन साईं शामलाल साहिब जी सिंध मुंहिंजे मां न्यूज़ टी ते ॻाल्हि ॿोल थी आहे। नाज़रीन ॾिसूं था जेका सिंध आहे हिन वक़्तु जेको आहे त कुॾी सुकी त वई आहे पर जेका मलेरिया आहे मलेरिया जे करे असांजी ज़िंदगी जेके दावा ते लॻल आहिनि वधीक नाज़रीन ॾिसूं था ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। थोरे टाइम लाइ इजाज़त अल्लाह ने पाकिस्तान ज़िंदाबाद। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त मां अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदो हलां त हिन वक़्तु जेका पोज़ीशन सिंध जी मां ॿुधायां ख़ासि करे लाड़काने जी पोज़ीशन ॿुधायां त मलेरिया जेको आहे त मलेरिया जे करे हिन वक़्तु इंसानी ज़िंदगियूं दाव ते आहिनि। चाणका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जी टीचिंग हॉस्पिटल में हिन वक़्तु मेडिसिन जा जेके वार्ड आहिनि हिन वक़्तु ॾिसूं पिया त नाज़रीन त वार्ड में जेको आहे त प्रोफेसर ऑफ मेडिसिन हाकिम अली अबड़ो प्रोफेसर ऑफ मेडिसिन अज़ीज़ुल्लाह जलवानी जे वार्ड में हिन वक़्तु ॾिसूं पिया नाज़रीन इहा
पोजीशन आहे त को बि बेड ख़ाली कान्हे के मरीज़ जेके से तमामु जेका त मरीज़ जा वधी विया आहिनि इंसानी ज़िंदगियूं दाव ते आहिनि सिंध जे अंदरि ॾिसूं पिया त ख़ासि करे जेका बोर्ड आहे इहा बोर्ड खां पोइ जेका मलेरिया जी लिपेट आई आहे सिंध वासी जेको आहे सो हिन वक़्तु मलेरिया जी लिपेट में चाणका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जे अंदरि जेका पोजीशन आहे हिन वक़्तु समाजी अॻुवाण अब्दुल मनान शेख साहिब सां गॾु आहे नाज़रीन ॾिसूं पिया हुनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां अवां जहिड़ो फैसला भले साईं तव्हांखे सिंध मुंहिंजी अवां यूनिवर्सिटी में मां अधिकार चवां थो अवां समाजी अॻुवाण आहियो कीअं पिया सम्झो कीअं सूरत हाल की हॉस्पिटल सम्झ में अचे हीअ जेका 3 हफ़्ता कंटिन्यू बारिश पई पाणी जेको शहर में स्टोर थियो महीने जे लॻभॻि निकितो कोन को गोरी कढायो वियो उन में इहे जरासीम जीत थिया जंहिंमें वबा जेके आहिनि उन्हनि कर कयो जंहिंमें मसइलनि मलेरिया टाइफाइड डेंगी ऐं अदरवाइज़ बि तव्हांजी ॻाल्हि न कजी पहिरियां जेका तव्हां ॻाल्हि चई त सॼा बेड भरिया पिया आहिनि मरीज़ रस्तनि ते बीठा आहिनि सुम्हिया पिया आहिनि हर ॿिए माण्हू खे हिकिड़ो छॾे ॿिए माण्हू खे मलेरिया आहे ऐं मां तव्हांजे आॾो बीठो आहियां हिन वक़्तु ख़ुदि मां पाण मलेरिया में आहियां जेको मास्क पतल आहे पंहिंजी पाण JNM जो डोज़ हले थो पाण मलेरिया में मां सफ़र कयां पियो सो सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे असांजी इहा ई सिंध जे आला इदारनि जे वॾनि माण्हुनि खे CM थियो चीफ जस्टिस साहिबु थियो IG सिंध थियो अदरवाइज़ कमिश्नर थियो डिप्टी कमिश्नर विजय गुज़ार जा गुज़ारा क़ौम ॾाढी तकलीफ़ में आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ वबाउनि में रस्तनि रोडनि ते पई आहे ऐं बीमारी कर खयो आहे ख़ुदा जे वास्ते इन्हनि बीमारियुनि जे हिसाब सां हेल्प कयो अलाह से तव्हांखे अजर नाज़रीन समाजी अॻुवाण अब्दुल मनान शेख साहिब जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां अॼु शेयर कई आहे नाज़रीन हाणे ॾिसो पिया जेका चाणका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जे अंदरि जेका पोजीशन आहे जी अब्दुल मनान ही 3 ॾींहंनि खां स्ट्राइक आहे डॉक्टरनि सां विड़िया आहिनि लालबती में का नांग खर्च बात हुई बारात उन करे 3 ॾींहंनि खां वठी डॉक्टर पैरामेडिकल सभिनी जी हड़ताल आहे कैजुअलिटी हले थी NIC जी हले थी वार्ड हलनि था OPDs जो बाइकाट आहे पोइ असां चवंदा त वॾनि रसवारनि खे चवंदा त पर महिरबानी करे इन ॻाल्हियुनि खे हल करे ऐं इन OPDs खे ओपन करायो वञे डॉक्टरनि सां बि नाजाइज़ी थी आहे पैरामेडिकल स्टाफ सां बि नाजाइज़ी थी आहे ऐं उहो थींदियूं रहंदियूं आहिनि पोइ इन करे इन जे लाइ कुझु क़दम खयो वञे त जीअं जेके वीचारा पेशेंट दूरां दूरां असां ॾे सॼी सिंध मां कराची खां छॾे करे ऐं बलोचिस्तान टंडो लयार टंडो ऐं पंहिंजो उस्ताद डेरा मुराद जमाली इहे सॼी अधु बलोचिस्तान असां लाड़काने में ईंदी आहे उत्तर सिंध जी सभ खां वॾी हॉस्पिटल आहे ऐं सॼी सिंध जे कराची खां हटी करे सभु माण्हू हिते ईंदा आहिनि ऐं OPD 3 ॾींहं खां बाइकाट आहे जंहिंमें डॉक्टरनि सां नाजाइज़ी कई आहे कया विया आहिनि विड़ियो वियो आहे मारियो वियो आहे उन्हनि खे ऐं प्लस में स्टाफ खे बि पर असां चवंदासीं जंहिंजी बि ग़लती आहे कुझु बि आहे उन मामले खे हल करे OPD खोलाई वञे जीअं माना डॉक्टरनि जा मसइला हल थियण मूंखे स्टाफ ॾिनो वञे त उन में बहितरी थींदी बाक़ी त हाणे हिमत मर्दा मदद ख़ुदा हर को पंहिंजे पीउ ते हिमत करे मदद करे पर सूरत जी मसइला हल थी वेंदा नाज़रीन समाजी अॻुवाण अब्दुल मनान शेख साहिब सिंध मुंहिंजी अमां न्यूज़ टी में जेको आहे त मैसेज डिलीवर कयो आहे पैगाम ॾिनो आहे त हिन वक़्तु लाड़काणे जे अंदरि जेका सिविल हॉस्पिटल जे अंदरि जेका OPDs आहे उहा बिल्कुलु बंदि आहे जेका डॉक्टरनि जेको आहे त कम छॾे हड़ताल कई आहे हिन वक़्तु उत्तर सिंध खां बलूचिस्तान खां जेको आहे त तक़रीबन कई ज़िलनि खां जेके से हिते मरीज़ अचनि पिया जेके उनखे हिते सहूलियत मुहैया कई पई हिन वक़्तु ॾिसूं पिया त डॉक्टरनि सां जेको रवियो जेको आहे ग़लति थियो आहे उनजे करे हिन वक़्तु डॉक्टरनि जी जेको आहे स्ट्राइक आहे ऐं उन खां अलावा ॾिसूं पिया त अब्दुल मनान शेख साहिब मैसेज में चयो आहे इन्वेस्टिगेशन करे इंक्वायरी करे जेको आहे त जंहिंजो बि ॾोह हुजे उन मेरिट जे बुनियाद ते मसइले खे हल करे हिन वक़्तु जेके मरीज़ आहिनि उहे बेचैनी आहिनि सिंध बलूचिस्तान जा मरीज़ हिते लाड़काणे में चाणका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल टीचिंग में ऐं सिविल अस्पताल में अचनि पिया रोज़नामे जी जेका OPD आहे हिन वक़्तु डिस्टर्ब आहे उनजे हवाले सां सान्यावंदनि खां बि रिक्वेस्ट कई आहे सिंध हुकूमत खां बि रिक्वेस्ट कई आहे त ख़ुदा जेको आहे त हीअ इदारा आहिनि क़ौमी इदारा आहिनि हिन जो तहफ़ुज़ हितां जे आवाम खे करणु घुरिजे हितां जे नुमाइंदनि खे करणु घुरिजे इन शइ ते नज़रसानी करे जेको आहे त मसइले खे हल कयो वञे त जीअं रोज़मर्रा जी जेका OPD आहे उहा OPD थिए ऐं मरीज़नि मां जेको बेचैनी ख़तमु थिए